ॿिए तरफ़ वरी नसीराबाद में मुख्तियार कार पारां एसओपीज़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। नसीराबाद में मुख्तियार कार पारां एसओपीज़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान एसओपीज़ ते अमल न कंदड़ 10 दुकान सील कया विया आहिनि। मुख्तियार कार जो चवणु आहे त संदन कार्रवाई जारी रहंदी। नसीराबाद में मुख्तियार कार पारां एसओपीज़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान एसओपीज़ ते अमल न कंदड़ 10 दुकान सील कया विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां। नसीराबाद में मुख्तियार कार पारां एसओपीज़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान एसओपीज़ ते अमल न कंदड़ 10 दुकाननि खे सील कयो वियो आहे। मुख्तियार कार जो चवणु आहे त संदन कार्रवाई जारी रहंदी। अवां खे अपडेट कयूं पिया त नसीराबाद में मुख्तियार कार पारां एसओपीज़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। नसीराबाद में मुख्तियार कार पारां एसओपीज़ जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया त मुख्तियार कार जो चवणु आहे त संदन कार्रवाई जारी रहंदी। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे नसीराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अला बख्श कुरैशी सां। जी अला बख्श। आज नसीराबाद में मुख्तियार कार नसीराबाद यासीन मुस्तफ़ा चांडियो कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ 10 दुकान सील करे छॾिया आहिनि ऐं ॿियनि कुझु होटल वारनि खां मुख़्तलिफ़ ॾंड जेके वसूल कया आहिनि जिन जी रक़म 3000 रुपया आहे ऐं 2 पब्लिक ट्रांसपोर्ट जो ऑफिसूं उहे बि सील कयूं आहिनि जितां मुसाफ़िरनि खे टिकेटूं ॾिनियूं पई वयूं उहे बि सील कयूं वियूं ऐं पूरे शहर खे बंदि करायो वियो ऐं मुख्तियार कार इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पारां जारी कयल एसओपी तहत अमल करायो वेंदो ऐं जेकी शहरी एसओपी ते अमल नथा कनि असीं उन्हनि खे वरी बि आगाही ॾियूं था त एसओपी ते अमल कनि, समाज जी विसी रखनि, मास्क पाइनि ऐं जीअं हिकिड़ो तइ थियल कानून आहे त शाम जो 6 वॻे दुकान बंदि करणा आहिनि, तंहिं करे कारोबारी मर्कज़ बंदि रखिया वञनि सवाइ मेडिकल ऐं खीर जे दुकाननि, ॾहीअ जे दुकाननि ऐं ठीकु आहे अला बख्श अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।